अस्सलाम वालेकुम। मां आहियां नजमा काविश। कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं हमेशह आबाद हुजो। ईअं ई खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। जीअं त सदाईं कुझु न कुझु हिकु नई शइ मां ज़रूरु तव्हांजे अॻियां पेश कंदी आहियां, या त को व्लॉग ठाहींदी आहियां या कुझु एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उहे ॾेखारींदी आहियां तव्हांखे, या कॾहिं कॾहिं कुझु न हूंदो आहे त तव्हां सां गुफ़्तगू कंदी आहियां। पर अॼु मां कुझु शाइरी खणी आई आहियां तव्हांजे अॻियां। काफ़ी ॾींहं थिया हुया त मूं सोचियो छो न अॼु सुठी मज़ेदार हिकिड़ी शाइरी थी वञे। कुझु उस्ताद बुखारी जा शेर आहिनि मूं वटि। तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद बुखारी कंहिंखां पुछियो, जेकॾहिं अव्हांखे को दिलि वारो सूरु ॾिए त पोइ अव्हां छा कंदा आहियो? उस्ताद खिली जवाबु ॾिनो, मां उन सां अञा बि वधीक प्यारु करणु लॻंदो आहियां, छो त मोहबत जो ॿियो नालो दर्द आहे। इहा हक़ीक़त आहे त तव्हां केतिरी बि कंहिंसां वफ़ा कयो या केतिरो कंहिंसां प्यारु कयो, किथे न किथे हू तव्हांजो दिलि ज़रूरु दुखाईंदो आहे, दिलि आज़ारी कंदो आहे, या तव्हांखे रंज पुॼंदो आहे, या तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे। त ईअं ज़िंदगी बि सम्झो त हिकिड़ो दर्द ई आहे। कॾहिं ख़ुशी हूंदी आहे त कॾहिं दर्द बि हूंदो आहे। सो हर को इंसानु ज़रूरी नाहे त तव्हांखे हर वक़्तु ख़ुशी रखे। कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि मां कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां हुननि मां घणी उमेदूं लॻाईंदा आहियो, पर वरी बि तव्हांजी किथे न किथे दिलि ज़रूरु दुखाईंदा आहिनि उहे। सो बहरहाल अलाह से उन्हनि खे बि ख़ुशि रखे। सो अॼु असां पंहिंजी पोइट्री जो आगाज़ कयूं था, त शुरू कयूं था। मां छो नाराज़ थियां तुंहिंजी कावड़ मथां, मां छो नाराज़ थियां तुंहिंजी कावड़ मथां, तुंहिंजो कम ई त दिलि जलाइण पिड़ी, बेवफ़ाई जा इल्ज़ाम छो थी मड़ी, बेवफ़ाई जा इल्ज़ाम छो थी मड़ी, मां त चाहियां थो चाहत निभाइण पिड़ी, थोरो त ख़्याल कर कंहिंजे जज़्बात जो, थोरो त ख़्याल कर कंहिंजे जज़्बात जो, थई चङो कोन कंहिंखे ॾुखाइण पिड़ी, मूं रुनो तूं खिलिएं मुंहिंजी ई जीत आ, मूं रुनो तूं खिलिएं मुंहिंजी जीत आ, मूं त चाहियो थे तोखे खिलाइण पिड़ी। उस्ताद बुखारी जो ॿियो ज़बरदस्त शेर। तबियत बेवफ़ा किथां आणियूं, तबियत बेवफ़ा किथां आणियूं, नई दिलरुबा किथां आणियूं, तबियत बेवफ़ा किथां आणियूं, नई दिलरुबा किथां आणियूं, असां कोशिश कई खटी क़िस्मत, दवा आई शिफ़ा किथां आणियूं, ॿुधण जी तूं बि थो छॾीं यारब, ॿुधण जी तूं बि थो छॾीं यारब, असां पोइ नओं ख़ुदा किथां आणियूं, दिलियूं उस्ताद जाइ न तड़पाए, दिलियूं उस्ताद जाइ न तड़पाए, इहा आह ऐं दवा किथां आणियूं, दिलियूं उस्ताद जाइ न तड़पाए, इहा आह ऐं दवा किथां आणियूं। ही ॾिसो, उस्ताद बुखारी जा शेर मूंखे ॾाढा पसंदि आहिनि। हिकिड़ो ईअं चइजे त हिकिड़ो मज़ेदार क़िस्म जहिड़ो हिकिड़ो दिलि खे छुइण वारियूं माना जेके अल्फाज़ हूंदा आहिनि, लफ़्ज़ हूंदा आहिनि, उहे त असांजा माशाल्लाह सभई शाइर इलाही ज़बरदस्त पंहिंजी पंहिंजी जाइ ते शाइरी करे चुका आहिनि, पर उस्ताद बुखारी जी त छा ई ॻाल्हि आहे। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त शेर। वस में नाही जो मां विसारे छॾियां, वस में नाही जो मां विसारे छॾियां, राति नाही जो मां गुज़ारे छॾियां, दर्द आहिनि त दिलि ॾुखाइनि था, पखी हुजनि हा त मां उॾारे छॾियां, तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, मां रस्ता सिंगारे छॾियां,
ॾाढो थो झलियां पर नथी झलिजे, ॾाढो थो झलियां पर नथी झलिजे, दिल झंग त नाहे जो साड़े छॾियां। छा ख़्याल आहे न ज़बरदस्त शेर। जीअं त एसि ताईं असां उस्ताद बुखारी खे पढ़ंदा रहियासीं ऐं माशाल्लाह उन्हनि जी पोइट्री जी त छा ई ॻाल्हि आहे, पर अहिड़ा मुंहिंजा ॿिया बि जीअं मूं चयो त काफ़ी सुठा सुठा शाइर आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो नालो आशिक़ अरबानी साहब, तमामु मल्टी टैलेंटेड एक्टर भी रही चुका आहिनि। चेचिटो के दौर में उन्हनि जे करे फेमस हो ऐं सॼो चेचिटो उन लिखियो हुयो, पाण एक्टिंग भी कंदा हुआ उन में ऐं ज़बरदस्त शाइर भी रहिया आहिनि। उन्हनि केतिरियूं पोइट्रियूं लिखियूं आहिनि ऐं शाइरी कई आहे, ग़ज़ल लिखिया आहिनि ऐं माशाल्लाह प्रोफेसर रहिया आहिनि पंहिंजे वक़्त में। हाणे त माशाल्लाह रिटायर्ड थी विया आहिनि, अलाह उन्हनि जी ज़िंदगी जे करे बीमार आहिनि करे बसि ईअं ई ज़िंदगी आहे। जॾहिं इंसानु काफ़ी एज में अची थो वञे त पोइ इहे मरहला बि ईंदा ई रहंदा आहिनि ज़िंदगी में। सो अलाह उन्हनि खे सेहत ॾिए, ख़ुशियूं ॾिए, हर तकलीफ़ खां दूर रखे। मूंखे उन्हनि जी एक्टिंग त तमामु घणी पसंदि हुई ऐं कंहिं वक़्त में मां उन्हनि खां ॾाढी इंस्पायर बि हुयसि ऐं चेचिटो जिन्हनि ॾिठो हूंदो उन्हनि खे यादि हूंदो त केॾा सुठा एक्टर हुया उहे। सो हमेशह मुंहिंजी उन्हनि सां ॻाल्हि थींदी रहंदी आहे त उन्हनि जी उहे मूंसां फेसबुक ते एड आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो शेर मूंखे तमामु घणो पसंदि आहे, जेको अॼु मूं उन्हनि जो हिकिड़ो शेर चुरायो आहे। उर्दू में आहे, तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं उनवान आहे शेर जो आसरा। दर्द दर्द को दिल का आसरा न बना, दर्द को दिल का आसरा न बना, किसी पत्थर को फिर खुदा न बना। आतिश इश्क से गुजरा लेकिन, आतिश इश्क से गुजरा लेकिन, देख दलदल को रास्ता न बना। मैं कदा ही इलाज गम तो नहीं, जहर फिर जहर है दवा न बना। तीरगी से ही फूटती है किरण, जीनत को इस तरह सजा न बना। गौर से बात मेरी सुन आशिक, गौर से बात मेरी सुन आशिक, दिल तो काबा है बदकदा न बना। वाह, छा ज़बरदस्त शेर आहे ऐं लफ़्ज़नि जी तव्हां चूंड ॾिसो त केॾी सुठी थियल आहे। सो ख़ैर अॼु एसी ताईं ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी तव्हांजे साम्हूं का नई शइ, नयो व्लॉग, का नई शइ, ख़बर न आहे ओचितो छा थो प्लान ठही वञे, पर मुंहिंजी तव्हां खां इहा रिक्वेस्ट आहे ऐं मां तव्हां सभिनीनि जी थोराई थी कई आहियां ऐं तव्हां मूंखे सब्सक्राइब पिया कयो ऐं मूंखे लाइक बि कयो पिया ऐं प्लीज़ ईअं ई मूंखे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कंदा रहो ताकी जीअं मुंहिंजो हौसला अफ़ज़ाई थिए ऐं मां सुठी खां सुठी वीडियोज़ ठाहींदी रहियां। तेसि ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।